अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 17 जुलाई 2025 ख़मीस जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। जीअं सिंध मुहाज़ पारां कारपोरेट फार्मिंग सिंधु दरिया ते वालार ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़े ऐं धाड़े राज ख़िलाफ़ 19 जुलाई ते मिरपुर ख़ासि में एहतिजाजी धरणे जो ऐलान। जागृता मुहिम जारी। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि न थी सघियो। बलोचनि पारां हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद में एहतिजाज शुरू। सिंध सभा सिंधी इनाम जी आज़ादी लाइ ऐं ॻोठ लगारी बजाराणी में थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ वार चाकिंग शुरू करे छॾी। कराची में ज्वाइनिंग ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ म्यूज़िक टीचरनि जो ॻाए वॼाए एहतिजाज। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। जीअं सिंध मुहाज़ पारां कारपोरेट फार्मिंग सिंधु दरिया ते वालार ऐं मैदनी वसीलनि ते कब्ज़े ऐं धाड़े राज ख़िलाफ़ 19 जुलाई ते मिरपुर ख़ासि में धरणो हणण जो ऐलान कयो वियो। जंहिं हवाले सां जागृता मुहिम जो सिलसिलो जारी आहे। जागृता मुहिम जे सिलसिले में पार्टी सरबराह रियाज़ चांडियो मुख़्तलिफ़ ॻोठनि जा दौरा कया, अवाम खे भरपूर नमूने शिरकत जी दावत पिणु ॾिनी। जीअं सिंध मुहाज़ जो चेयरमैन रियाज़ चांडियो टंडे आदम पहुतो। टंडे आदम प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रियाज़ चांडियो चयो त कारपोरेट फार्मिंग वसीलनि ते कब्ज़नि आमरीत ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ 19 जुलाई ते मिरपुर ख़ासि में धरणो हयो वेंदो। अवाम खे अपील आहे त भरपूर नमूने शिरकत करे। हुन चयो त सिंध हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। 18 बजेटूं ॾियण बावजूदि सिंध खंडर बणियल आहे। अवाम जी सिहत तालीम रोज़गार ऐं तरक़ी जा पैसा हिकु तरफ़ करप्शन ज़रिए लुटिया पिया वञनि त ॿिए तरफ़ पंजाब KPK ऐं बलूचिस्तान ते सिंध जो नाणो ख़र्च कयो पियो वञे, जॾहिं त सिंध जा माण्हू बुख बदहाली जो शिकार आहिनि। सिंध अगवा इंडस्ट्री बणिजी वई आहे। टंडे आदम समेत सिंध में मनशात ऐं आइस नशे जो कारोबार पुलिस ऐं सरकार जी सरपरस्ती में हली रहियो आहे, जंहिंसां पीपल्स पार्टी पुलिस ऐं ॿियनि रियासती इदारनि तोड़े सॻारनि फ़र्दनि जो रोज़ानो अरबें रुपयनि जो बिज़नेस पियो थिए। नौजवान नस्ल मुतासिर पियो थिए, उहा मनशात गर्दी बंदि कई वञे। सिंधियुनि जी नस्ल कशी कई पई वञे। जेकॾहिं उनखे जमहूरियत सॾनि था त अहिड़ो निज़ाम क़बूल नाहे। हुन चयो त मुल्की एजेंसियूं मज़हब जे नाले ते ॿारनि खे अगवा पियूं कनि। असां मज़हबी इंतिहा पसंदी ऐं जनूनियत जो ख़ात्मो चाहियूं था। 7 करोड़ सिंध वासी पंहिंजे हक़नि ऐं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि। हुन चयो त हिंदू नियाणियुनि खे अगवा करे जबरी मज़हब तब्दील करायो पियो वञे। असां कानून जी हुक्मरानी ऐं इंसानी हक़नि जी बहाली लाइ जदोजहद करे रहिया आहियूं। उन मौक़े ते नवाज़ शाह भाॾाई, अब्दुल गफ़ार मीरजत, अयाज़ सोलंकी, परवेज़ चांडियो ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। जसकम शहीद बशीर ख़ान जे चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर नियाज़ कालाणी, मरकज़ी ऑर्गेनाइज़र पुनहल सारियो, सांगड़ ज़िले जे ॻोठ अलीशेर चाकराणी पहुची सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी सां मुलाक़ात करे खेसि 29 जुलाई ते अमरकोट में कारपोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीन ते वालार ख़िलाफ़ रथियल धरणे में शिरकत जी दावत ॾिनी। जॾहिं त क़ौमी अॻवाननि नूर चाकराणी सां संसोड़ जे वफ़ात ते हथ फ़ातिह पिणु कई। सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त हुक्मराननि मुल्क में महांगाई जी बाहि बारे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ताज़ो पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सां न रुॻो आम माण्हू जो मुआशी बार वधी वियो आहे, पर उन सां गॾु रोज़मर्रा जे शयुनि जूं क़ीमतूं पिणु आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻियूं आहिनि। ग़रीब ऐं मिसकिन माण्हू हाणे हिकु वेलो मानी खाइण लाइ बि परेशान ऐं बेहाल आहे। डॉक्टर कादर मक्सी चयो त मुल्क जे हुक्मरान अशराफिया खे अवाम जे ॾुखनि मसइलनि ऐं अहजनि सां का बि दिलचस्पी नाहे।
संदन पॉलिसियुनि जो मक़सदु सिर्फ़ु IMF जा हुकम मञणु, पंहिंजा ख़ज़ाना भरण ऐं इक़्तिदार जी कुर्सी बचाइणु आहे, जॾहिं त आम माण्हू लाइ ज़िंदगी हर गुज़रंदड़ ॾींहं सां तकलीफ़ ॾींदड़ बणिजी रही आहे। उन्हनि वधीक चयो त पेट्रोल जे अघनि में वाध जो फ़ैसिलो बेहस ज़ालिमाणो ऐं अवाम दुश्मन आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। हुन मुतालबो कयो त हुकूमत फ़िलफ़ोर उहो अवाम दुश्मन फ़ैसिलो वापसि वठे। ॿी सूरत में सिंध तरक़ी पसंद पार्टी अवाम सां गॾिजी रोडनि ते निकिरंदी ऐं हुकुमराननि खे संदन बेहसी ऐं नाअहली जो हिसाब वठण ते मजबूर कंदी। डॉक्टर कादर मक्सी चयो त हाणे वक़्तु अची वियो आहे त अवाम पाण खे मुनज़म करे अहिड़े ज़ालिमाणे निज़ाम ख़िलाफ़ु आवाज़ु उथारे जेको रुॻो अमीरनि हुकुमराननि ऐं धाड़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ क़ाइमु कयो वियो आहे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद हुसैन मैसर, मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट राहिल भुट्टो, डॉक्टर मारवी सिंधु ऐं नूर नबी पली जे पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त फ्रंटियर कॉन्स्टेबलरी फोर्स खे सॼे मुल्क में कार्रवाई करण जा इख़्तियार ॾिना विया आहिनि। आसिफ़ ज़रदारी सदारती कुर्सी ख़ातिर फोर्सिस ज़रिए सूबनि जा इख़्तियार खसे सीधी तरह वफ़ाक़ जे हवाले करण जे परवाने ते सही कई आहे, जेको अमल ख़ुदि 18हीं आइनी तरमीम जे बि सरासर ख़िलाफ़ु आहे। सदर ज़रदारी जे पास कयल उन कारे क़ानून तहत कारूंझर कींझर हाल जी गोरख बेटन समेत सिंध जी लखें एकड़ ज़मीननि ते वफ़ाक़ पंहिंजे कब्ज़े ख़ातिर फ्रंटियर कॉन्स्टेबलरी फोर्स खे सिधी तरह इस्तेमालु कंदो, जेको फोर्स बंदूक जे ज़ोर ते क़ौमनि जा वसीला खसे बेगुनाह माण्हुनि जो रत वहाईंदो। वफ़ाक़ी इदारनि जी अॻु में ई सूबनि अंदरि तमामु घणी मुदाख़लत आहे ऐं हिन कारे क़ानून पास थियण सबबि वफ़ाक़ खे क़ानूनी जवाज़ मिली वियो आहे। अॻवाननि चयो त सूबनि में वफ़ाक़ी मुदाख़लत वधाइण बदिरां सूबाई फोर्स पुलिस में सुधारा आणे, पुलिस मां रिश्वत भत्ताखोरी ऐं करप्शन जा जरासीम कढे करप्ट पुलिस अमलदारनि खे नौकरी मां बरतरफ़ कयो वञे। पुलिस खे वॾेरनि सरदारनि ऐं नाम निहाद चूंडियल नुमाइंदनि जी कमदारी मां कढी आइन ऐं क़ानून जे मातहत कयो वञे। उन सां गॾु पुलिस एहलकारनि जे पघारनि ऐं अलाउंसेस में इज़ाफ़ो कयो वञे। अॻवाननि चयो आहे त इतिहादी हुकूमत खे जमहूरियत खे क़त्ल करण जो को बि मैंडेट न आहे। हुकूमत जी मरकज़ियत परस्त क़ानून साज़ी जमहूरियत जो क़त्ल आहे। इतिहादी हुकूमत जनाह जे उसूलनि खे पुठी ॾेई सरदार पटेल जहिड़नि मरकज़ियत परस्तनि जी पोइवारी करे रही आहे। वफ़ाक़ सरकार जे हिन क़िस्म जी क़ानून साज़ी बदतरीन फाशिज़म जी अकासी आहे। सानाजी एडवोकेसी ऐं राइट्स कमेटी पारां सिंध में सिंधी हिंदू नियाणियुनि जे ज़ोरी मज़हब तब्दील करण वारनि संगीन वाक़िअनि ते हिकु इंतिहाई अहम जज़्बाती ऐं अखियूं खोलींदड़ वेबिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें नामियारनि शख़्सियतनि ऐं माहिरनि, ह्यूमन राइट्स काउंसिल जे चेयरमैन वकील रमेश कुमार गुप्ता, अशफाक लगारी, आकाश केवलराम, ख़ालिद हाशमाणी, मुश्ताक राजपर, डॉक्टर सगीर शेख ऐं ॿियनि शिरकत कई। अशफाक लगारी शहजादपुर मां अगवा थियल न्याणी जो केस बयानु कंदे चयो त पुलिस जांच करण में नाकाम रही, जॾहिं त मुख़्तलिफ़ मज़हबी गादियूं अहिड़नि ज़ालिमाणनि अमलनि जी हिमायत कनि पियूं। हुन अंग अखर ॾींदे चयो त गुज़िरियल हिकु साल में 100 खां वधीक सिंधी हिंदू नियाणियूं ज़ोरी मज़हब तब्दील करण जो शिकार थियूं आहिनि ऐं कंहिंखे बि उन तकलीफ़, अज़ियत ऐं टुटल ख़ानदाननि जे दर्द जो अहसासु नाहे। वकील रमेश कुमार, जेको पिणु शहदादपुर जे मुतासिर नियाणियुनि जो वकील आहे, उन अफ़सोस सां चयो त मुल्क में ज़ोरी मज़हब तब्दील करण ख़िलाफ़ु को वाज़िह क़ानून मौजूदु न आहे ऐं जॾहिं वालदेन पुलिस वटि FIR दाख़िल कराइनि था त खेनि रुॻो अगवा जो केस सम्झो वञे थो। पोइ ओचितो को छोकिरो साम्हूं अची शादी जो चवंदो आहे ऐं पीरनि जी गादी मां बयानु अचे थो त न्याणी रज़ाकाराणी तौरु इस्लाम क़बूल कयो आहे। अहिड़ी सूरत हाल में वालदेन पाण खे लाचार महसूसु कनि था। आकाश केवलराम चयो त घणियूं न्याणियूं नाबालिग हूंदियूं आहिनि, के त 10 वरहनि खां बि घटि उमिरि जूं, जिन खे अगवा करे मनशात ॾेई ऐं ज़हनी दबाव हेठि आणे मज़हब तब्दील करायो वञे थो ऐं मुजरमनि खे सज़ा ॾियण बजाए समाजी ऐं माली तौरु इनाम ॾिना वञनि था। ख़ालिद हाशमाणी ॻणती जो इज़हार कंदे चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं हिन मामले ते को बि क़दम न पियूं खणनि ऐं ओवरसीज़ सिंधियुनि खे घुरिजे त हू हिन इंसानी अलमियत ते पंहिंजो
असराइतो किरदारु अदा कनि। मुश्ताक राजपर ज़ोर ॾिनो त सिंधी हिंदू बिरादरी इंतिहाई बासर आहे, पोइ छो न हू अॻियां अची मुतासिरनि जो साथ ॾिए। डॉक्टर सगीर शेख वाज़ह कयो त हीअ रुॻो हिंदू बिरादरी जो न पर सॼी सिंध जो क़ौमी मसइलो आहे ऐं सभिनी क़ौमपरस्त धुरियुनि खे गॾिजी उन ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणु घुरिजे। सेशन जे आख़िर में सवालनि ऐं जवाबनि जो सिलसिलो बि हलियो, जंहिंमें महिमाननि शिरकत कंदड़नि जा सवाल तफ़सील सां ॿुधा ऐं जवाब ॾिना। पुॼाणी ते ARC चेयरमैन ज़ुल्फ़कार ख़्वाजा पारां हिकु ठहिराउ पेश कयो वियो, जंहिंमें साना पारां ज़ोरी मज़हब तब्दील जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कई वई ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो त हिन इंसानियत सोज़ अमल ख़िलाफ़ु तुर्त क़ानून साज़ी कई वञे ऐं मौजूदु क़ानून ते सख़्ती सां अमल दरामद खे यक़ीनी बणायो वञे। हैदराबाद जी इल्मी सुञाणप गवर्नमेंट कॉलेज हैदराबाद दीवान ॾियाराम गिदूमल कॉलेज खे बेरहमी सां ख़तमु करण जो फ़ैसिलो। उहो कॉलेज जंहिंजो बुनियादु दीवान ॾियाराम गिदूमल 1917 में विधो, जंहिं 100 सालनि ताईं हज़ारे शागिर्दनि जी तक़दीर संवारी, इल्म जी शमा रोशन कई ऐं पंहिंजे कुल्हे ते बीहारियो। हीउ उहो ई कॉलेज हो हिकु पूरी यूनिवर्सिटी खे जनमु ॾिनो, पर अफ़सोस जंहिं यूनिवर्सिटी खे हुन मादरे इल्मी तौरु पैदा कयो, उन पंहिंजे माउ जहिड़े इदारे खे ख़तमु करण लाइ कमु कयो पियो वञे। जॾहिं त कॉलेज बि बंदि कयो वियो आहे, दर बंदि, क्लासुनि जी रौनक ख़तमु, इल्म जी गूंज ख़ामोश, केतिरा ख़्वाब अधूरा रहिजी विया। सिंध सागर पार्टी जी मरकज़ी इंतिज़ामी कमेटी जी गॾिजाणी 24 जुलाई 2025 ते क़ाज़ी अहमद में थींदी। सिंध सागर पार्टी जे सेक्रेटरी जनरल हाफ़िज़ सिकंदर तुनीअ पधिराई कई आहे त सिंध सागर पार्टी जी मरकज़ी इंतिज़ामी कमेटी जी गॾिजाणी ख़मीस ॾींहुं 24 जुलाई 2025 ते नवाबशाह ज़िले जे शहर क़ाज़ी अहमद में शाम जो 5 वॻे थींदी। गॾिजाणी में तनज़ीमी कारकर्दगी जी रिपोर्ट ऐं जाइज़े खां पोइ सिंध जी हाणोकी सियासी सूरतहाल ते सोच वीचार करे अॻिते सियासी जदोजहद जी रिथाबंदी कई वेंदी। उन सां गॾोगॾु बहितर तनज़ीम साज़ी लाइ जदीद तनज़ीमी जोड़ जक बाबति पिणु फ़ैसिला कया वेंदा। सिंध सागर पार्टीअ जी मरकज़ी कमेटीअ जे समूरनि मेंबरनि खे गॾिजाणी में वक़्ति सिर पहुचण जी हिदायत कई वई आहे। राणीपुर सुबोदेरो पुलिस समय जे भरिसां ॻोठ गाजी हतार में मारवाड़ी बिरादरी जी मशहूरु दरगाह हरचंद तां यात्रियुनि खां थियल फुर जा जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार करे नाहे सघे, जंहिंजे करे मारवाड़ी बिरादरी में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़ियल आहे। दरगाह हरचंद ॾांहुं बि केतिरनि ई अचणु वञणु छॾे ॾिनो आहे। मारवाड़ी बिरादरीअ जे अकूमल दर्शन ऐं ॿियनि चयो त सुबोदेरो पुलिस दरगाह हरचंद तां यात्रियुनि खां फुर कंदड़नि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई नथी करे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ु कार्रवाई करे फुर थियल रक़म ऐं सोना ज़ेवर वापसि ॾियारिया वञनि। सिंध तरक़ी पसंद पार्टी बाडह पारां बाडह शहर ऐं भरपासे जे ॻोठनि में हलंदड़ जुआ ऐं मंशात जे ख़ात्मे लाइ हलंदड़ एहतिजाजी तहरीक जे सिलसिले में काल्ह 5 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। बाडह मीडिया हाउस खां टाउन हॉल ताईं रैली कढी वई, जंहिंमें STP अॻवाननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले लियारी जी अहम गॾिजाणी मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए जी सदारत हेठि थी गुज़रे, जंहिंमें सिंध जी मौजूदा सियासी सूरतहाल, ज़िले सतह ते तनज़ीम साज़ी ऐं मेंबरशिप जे अमल ते तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वियूं। गॾिजाणी दौरान मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए तनज़ीम कारी, कारकुन साज़ी ऐं तनज़ीमी उसूलनि बाबति लेक्चर पिणु ॾिनो। हुन ज़ोर भरियो त क़ौमी सोच, शऊर ऐं डिसिप्लिन वसीले ई हिकु सघारी ऐं मुस्तहकम तहरीक अॻिते वधी सघे थी। उन मौक़े ते सिंधियन नेशनल कांग्रेस कराची डिवीज़न जे डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र गनी आजिज़, ज़िले लियारी जे चीफ ऑर्गेनाइज़र उबैद बिरहमाणी, मुनवर जसकाणी, अरशद पहवर, दिलावर मलाह, हमज़ा पहवर, आमिर मलाह, मजीद सोलंगी ऐं यूनिट जे कारकुननि इम्तियाज़ पहवर, फ़हीम पहवर, आशान बिरहमाणी, काशिफ़ मलाह, जानी पहवर ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतनि में इज़ाफ़े खे अवाम दुश्मन करार ॾींदे मुतालबो कयो आहे त IMF जे चवण ते पेट्रोलियम शयुनि जे अघनि में इज़ाफ़ो बंदि कयो वञे।
करप्ट हुक्मरान तरफ़ां लूटियल दौलत ॿाहिरि मुल्कनि जे बैंकनि मां वापसि आणे IMF जो कर्ज़ वापसि कयो वञे। मुल्क जो ग़रीब अवाम हाणे महांगाई जो बार नथो खणी सघे। मुश्किल हालतुनि में रिलीफ बदिरां आवाम खे वधीक महांगाई जी दलदल में उछलाइणु बंदि कयो वञे। ग़ुर्बत जा मारियल माण्हू बुख ऐं बदहाली खां तंग अची मासूम ॿारनि समेत ख़ुदकशियूं करण ते मजबूर आहिनि। अलमियो आहे जो बेअस हुक्मराननि जे कन ते जूं बि नथी चुरे। हुक्मरान पंहिंजा शाही ख़र्च बंदि करण बदिरां अवाम खे बदतरीन महांगाई जी चकी में पीसे रहिया आहिनि। ईअं न थिए त ग़ुर्बत ऐं बेरोज़गारी जा मारियल माण्हू श्रीलंका वांगुरु हुक्मराननि खे इक़्तिदार खां ॿाहिरि कढी छॾनि। अयाज़ लतीफ़ पलिजे पंहिंजे बयान में वधीक चयो त पेट्रोलियम शयुनि जूं वधायल क़ीमतूं फ़ौरी तौर ते वापसि वरितियूं वञनि। पेट्रोल जूं क़ीमतूं वधाए अवाम जे वात मां मानी जो गिरह खसियो पियो वञे। इस्लामाबाद मां मायूस थी बलोच लापता माण्हुनि जे वारसनि इस्लामाबाद धरणे खां पोइ हिकु भेरो ॿीहर पंहिंजे प्यारनि जी आज़ादी ऐं डॉक्टर महारंग बलोच जी आज़ादी लाइ इस्लामाबाद में एहतजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। इंतिज़ामिया जी सख़्त मुखालफ़त बावजूदि बलोचनि पारां हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद में एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। पंहिंजे प्यारनि लाइ हिकु भेरो ॿीहर बुख हड़ताल शुरू कई वई आहे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सरबराह सैयद ज़ैन शाह इस्लामाबाद में पख्तूनख्वा मिली अवामी पार्टीअ जे सरबराह महमूद खान अचकज़ई सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में मुल्क जी मजमूई सूरतहाल ऐं तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान जे जोड़जक ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। सिंधी इनाम जी आज़ादी ऐं खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ ॻोठ लॻारी बजाराणी में थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ वाल चाकिंग शुरू कई वई आहे। सिंध सभा पारां हिकु भेरो ॿीहर एहतजाजी तहरीक खे नए अंदाज़ में हलायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज तौरु वाल चाकिंग कई पई वञे। ज्वाइनिंग आर्डर न मिलण ख़िलाफ़ म्यूज़िक टीचरनि ॻाए वॼाए काल्ह बि कराची में एहतजाज कयो। कराची प्रेस क्लब अॻियां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल म्यूज़िक टीचरनि पारां ज्वाइनिंग आर्डर जारी न थियण ख़िलाफ़ धरणो हंयो वियो, जंहिं दौरान मुज़ाहिरीन पंहिंजो एहतजाज ॻाए वॼाए पेश कयो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त खेनि केतिरनि ई महीननि खां नौकिरी ते रखण जा हुकुम जारी नाहिनि कया विया, जॾहिं त भर्ती जो अमल मुकमिल थी चुको आहे। असांजा ख़्वाब, असांजो फ़न ऐं असांजे रोज़गार जे उमेदुनि खे रोकियो पियो वञे। एहतजाज कंदड़ उस्तादनि जो मुतालबो आहे त तालीम खातो फ़ौरी तौर ते संदनि ज्वाइनिंग आर्डर जारी करे जीअं हू पंहिंजो रोज़गार शुरू करे सघनि। उन्हनि चिताव ॾिनो त जेकॾहिं संदनि मुतालबा न मञिया विया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। यादि रहे त म्यूज़िक टीचरनि जो हीउ एहतजाज पुरअमन अंदाज़ में जारी आहे, जिते साज़ सुर ऐं एहतजाजी नारा गॾिजी सरकार ताईं पैगाम पहुचाए रहिया आहिनि। मीरपुर ख़ासि ज़िले जे ॿिनि अहम तालुकनि डिघड़ी ऐं कोट ग़ुलाम जे ॻोठ दुहाऊं शरीफ़ भरिसां पाणी जे कुदरती लंघ पुराण मथां ॻंढींदड़ पुल में खॾा पइजी विया। पुल ज़बून हाल हुअण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रवासियुनि सैयद मोहम्मद अली शाह लकियारी, सैयद नूरमुहम्मद शाह लकियारी, सैयद फैसल नवाज़, जुमन मीरजत, ख़ालिद राजपूत, यार मोहम्मद कपरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक कयो। अॻुवाणनि जो चवणु हो त कंहिं वक़्तु बि को वॾो जानी नुक़सानु थी सघे थो, फ़ौरी तौर ते पुल तइमीर कराए ॾिनी वञे। तक जा चूंडियल नुमाइंदा MNA मीर मुनवर टालपुर, MPA नूर अहमद भुरगड़ी ऐं लाॻापियल इदारा नोटिस वठनि। कुनरी में जिस्कम पारां जेल सुप्रीडेंट अशफाक कलवड़, PSO जेल शकूर नुनारी ऐं टीम ख़िलाफ़ रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त हुननि जेल में बंदि क़ैदियुनि जी इस्लाह जे बजाए हुननि खे तंग कयो पियो वञे। क़ैदियुनि ईंदड़ दवाऊं बि खपायूं पियूं वञनि। हिते दुकानदार ठेकेदार खां अलावा पैसा वरिता वञनि था। क़ैदियुनि जी मुलाक़ात लाइ ईंदड़नि खां बि 1500 खां 2000 रुपया वरिता वञनि था। सामारे जे सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब उमरकोट आॾो SDO इरिगेशन कुनरी सलीम नाराई पारां सहाफ़ी खीमचंद माली ते इंतकामी कार्रवाई तौरु केस दाख़िल कराइण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि फ़ौरी तौरु केस ख़तमु करण जो मुतालबो कयो। शहदादकोट में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सियासी समाजी तनज़ीमुनि ऐं शहरियुनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।
कोटू मोटू चौक ते थियल एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवाणी हुबदार मीरजत, आसिफ़ मगसी, मोतबर चांडियो, ज़ुल्फ़कार मगसी, अनवर मुग़ल ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त फ़ुर्जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। हुननि चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे अमन क़ाइमु करायो वञे। कश्मीर में पिणु बदअमनी ख़िलाफ़ वकीलनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तालके बार जे अॻूणे सदर ऐं सीनियर वकील निसार सुमरो खां फुर वाक़े ख़िलाफ़ वकीलनि एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। एहतजाजी अॻवाणी एडवोकेट नसरुल्ला सोलंकी, एडवोकेट अब्दुल फ़हीम एम बादल शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ। हुननि जो चवणु हो त कश्मीर ज़िले में बदअमनी वधी वई आहे। करमपुर खां वठी कश्मीर ताईं धाड़ियल राज बरक़रार आहे। उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंधी शागिर्द तहरीक ज़िले बदीन जो जनरल काउंसिल जो इजलास ज़िले सदर सुरेश भील जी सदारत में टालपुर हाउस बदीन में थियो, जंहिंमें अवामी तहरीक ज़िले बदीन जे सदर मेहरान दरस, मुख़्तियार बकारी, रशीद हालेपोटो, गुलज़ार नूहानी, जमील मल्लाह, आनंद कोहली, रिज़वान रिंद, इमरान पहवर ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंध में जदीद साइंसी बुनियादनि ते तालीम जो बंदोबस्तु न करण मां सिंध जे जाहिल बोहतारनि जी ज़हनियत खे सम्झी सघिजे थो। हिन वक़्तु तालीमी इदारनि जे इंतिज़ामी पोस्टनि ते बोहतारनि जा औलाद ऐं जाहिल मुक़ररु थियल हुअण सबबि को बि तहक़ीक़ाती कमु न पियो कयो वञे। सिंध हुकूमत ऐं ॿियनि नाले वारनि इदारनि पारां उस्तादनि जी टेस्ट वारनि नतीजनि जी बि क़ौम खे ख़बर आहे, जंहिंमें बि वॾी करप्शन थी आहे। राधण जे इलाइक़े शाह पंजू में बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो करे असद चांडियो ऐं इमदाद चांडियो जी अॻवाणी में चौदगी ते धरणो हणी सीता रोड, मेहड़, सैदी मूसाणी ऐं राधण रोड बंदि करे छॾियो। धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं मुसाफ़िर पीर वटि अलीजान चांडियो खां हथियारबंद मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे विया। हुननि इल्ज़ाम हयो त वाक़ियो रिपोर्ट करण लाइ राधण थाणे ते वियासीं, पर एसएचओ अलाह बचायो शेवक कंहिं बि क़िस्म जी कार्रवाई न कई ऐं पुलिस जी मुबैना लापरवाही सबबि मजबूर थी एहतजाज जो रस्तो इख़्तियार कयो। एहतजाज कंदड़नि ख़बरदार कयो त जेसिताईं फुर थियल मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन वापसि न कराई वेंदी, तेसिताईं एहतजाज जारी रहंदो। सखर में सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न करण ते सेबको इंतिज़ामिया ख़िलाफ़ शहरियुनि ऐं दुकानदारनि रस्तनि ते निकिरी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरनि जो चवणु हो त ट्रांसफार्मर सड़ण सबबि गुज़िरियल 7 ॾींहनि खां ग़रीबाबाद जी बिजली बंदि आहे। सख़्त अज़ाब में मुब्तला आहियूं। गर्मी सबबि सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहियूं। कारोबार बि बंदि आहे। हुननि चिताव ॾिनो त सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न कयो वियो त शहर में शटर बंदि हड़ताल करण सां गॾु सेबको चीफ जी ऑफिस अॻियां एहतजाजी धरणो हंयो वेंदो। तालके मीरपुर साकरो जीअ बघाड़ बैराज मां निकिरंदड़ खारड़ो शाख जे आबादगारनि खे पाणी नाहे मिलियो। पाणी न मिलण जे करे ॾुकार वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। ज़मीनूं सोकाड़े जो शिकार आहिनि, जंहिं सबबि आबादगारनि खे नुक़सानु पहुची रहियो आहे। ज़मींदार कादर मोलीपोटो, मूसा समो, मोहम्मद ख़ासकेली ऐं ॿियनि साफ़िन अॻियां दाहींदे चयो त बासर ज़मींदारनि ग़ैर क़ानूनी धिका हणी असांजे हिसे जो पाणी चोरी कयो आहे। असां पुछड़ वारा ज़मींदार पाणी खां महरूम आहियूं। असांजूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। जानवरनि जे पीअण लाइ बि पाणी कोन्हे, जर जो पाणी बि खारो थी वियो आहे। असां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वस वारनि खे अपील था करियूं त खारड़ो शाह खे लॻल धिका ख़तमु करे असांखे असांजे हिसे जो पाणी फ़राहम कयो वञे। हिंगोर जा माइनर खे पको करण लाइ 1 महीने खां पाणी बंदि करण ऐं माइनर जे तइमीराती कम में नाक़स मटीरियल जे इस्तेमाल ख़िलाफ़ पुछड़ी जे आबादगारनि हारियुनि एडवोकेट बख्शण सहतो, इमरान सहतो, ज़मीर डाहिरी, अब्दुर्रज़ाक डाहिरी, अहमद डाहिरी ऐं अमानुल्लाह भुट्टो जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त हिंगोर जा माइनर खे पको करण वारे तइमीराती कम जे बहाने माइनर जो पाणी बंदि कयो वियो आहे, जंहिंजे करे आबादगारनि जा किरोड़े रुपयनि जा पोखियल फसल सुकी रहिया आहिनि। वण जे फसल खे वक़्त ते पाणी न मिलण करे फसल सड़ी रहियो आहे, जेको आबादगारनि जो मुआशी क़त्ल आहे। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पाणी फ़राहम कयो वञे।
ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन